जिब्राईल सां गॾु मदीने वारा को मथे विया, पहिरियों आसमान खां मथे विया, टियों आसमान खां मथे विया, चौथे आसमान खां मथे विया, सत आसमान मदीने वारा मथे विया। आसमान खां पोइ वरी सिदरतुल मुंतहा जो इलाइको ईंदो आहे। सिदरतुल मुंतहा माना इंतिहा वारी जगह। इन खां मथे खुदा जा फरिश्ता बि कोन वञी सघंदा आहिनि, मलाइकनि जो सरदार हज़रत जिब्राईल बि कोन वेंदो आहे। मुंहिंजा दिलबर हबीब सतन आसमान खां मथे आया, सिदरतुल मुंतहा ते आया। अल्लाह जे हबीब अॻिते हलण जो इरादो फरमायो। मुंहिंजे साईं फरमायो जिब्राईल जी मुंहिंजा सोना हबीब अॻिते हल। सुभान अल्लाह। साईं मूंखे मोकल ॾियो, मां अॻिते न हलंदुसि। ओ जिब्राईल छो मक्के खां गॾु है, यारी न भञ, अॻिते हल। अर्द कई सोना अॻिते मुंह में हलण जी मजाल न आहे, ताक़त न आहे, मुंह में हिम्मत न आहे। अॻिते उहो हले जेको जिब्राईल खां वधीक पावर ऐं ताक़त वारो हुजे। मुंहिंजा साईं अॻिते हलण जी मुंह में ताक़त न आहे, मुंह में है जुर्रत न है। ओ मुंहिंजा साईं अॻिते जेको जिब्राईल खां वधीक ताक़त वारो हुजे ओहो अॻिते हले। ओ जिब्राईल भला जेकॾहिं हलंदे त छा थींदो? अर्ज़ कई लओ दनओ तो लअमिलतन लओ तो रुकतो बिन्नूर। अरबीअ जा अल्फाज आहिनि। हिकिड़े फारसी वारे बुज़ुर्ग उन्हनि जो तर्जुमो कयो, अगर यक सरे मुंह बरतर परम फिरोगे तजल्ला सोज़द परम। केरा जेको अरबी जाने, केरा जेको फारसी जाने। हिकिड़ो बुजुर्ग उर्दू वारो फिरी आयो, उन उर्दू जे अंदर इन लफ्ज़न जो तर्जुमो करे आशिकन खे समझायो त हज़रत जिब्राईल मथे जो न पियो हले त छो न पियो हले? हज़रत जिब्राईल छा महबूब जे बारगाह में अर्ज़ कयो? उन आशिक उर्दू जे अंदर ॿुधायो, ऐ कहा जिब्रील ने सिदरा तलक मेरी रसाई है। मुंहिंजा साईं मुंहिंजी पहुच ऐसी ताईं आहे। ओ मुंहिंजा राणा मुंहिंजी हिम्मत ऐसी ताईं आहे। अॻिते हलण जी मुंह में मजाल कान्हे, अॻिते हलण जी मुंह में ताक़त न आहे। ऐ कहा जिब्रील ने सिदरा तलक मेरी रसाई है कितनी मंज़िलें आगे नबी जाने खुदा जाने। है कितनी मंज़िलें आगे नबी जाने खुदा जाने। मुंहिंजा साईं मां सत आसमान त उबूर करे सघंदो आहियां, सिदरतुल मुंतहा त ईंदो आहियां, पर मुंहिंजा साईं इन खां मथे आउं वञी कोन सघंदो आहियां। जिब्राईल बीही रहियो, मदीने वारो सिदरतुल मुंतहा खां मथे हलियो। हाणे इतां सबक असांखे कहिड़ो मिलियो? अल्लाह जे क़ुरान फरमायो न, वरफ़अना लक ज़िक्रक। मदीने वारा मां रब तो मुस्तफ़ा जे ज़िक्र खे मथे कयो आहे, बुलंद कयो आहे। इन मां ही सबक मिलियो त सिदरतुल मुंतहा हेठ, सत आसमान हेठ असांजे साईं जो ज़िक्र। यो मथे वारो लफ्ज़ याद कबो, यो मथे वारो लफ्ज़ ज़हन में वेहार बो। मुंहिंजा दिलबर हबीब सिदरतुल मुंतहा खां अॻिते हलिया, ख़ुदा जे अर्श ते आया। मुंहिंजे पाक महबूब जे दिल जे अंदर इरादो आयो, ख़ुदा हज़रत मूसा खे पाक वादीअ जे अंदर जुती पियो लहराए। अल्लाह ताला फरमायो, फ़ख़्लअना अलैक इन्नका बिल पर आशिकन जो दिल ढाओ न कर। अन्या दिल चवे त इन दिल पर हबीब जो बार बार जिक्र ॿुधंदो रह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। सरकार की आमद, दिलदार की आमद।
मौलवीअ जो आर्डर आहे त पाणी पीए न त थकजी पवंदे कुछ अॻिते हलणो आहे अवां भला थका त न आहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह न साईं न तकलीफ़ न ॾींदासीं जमायत खे हे प्यारा आहिनि अहिड़ा त भला आहिनि जो हिननि जे दिल जे अंदरि जेका नियत आहे न उन नियत जे अंदरि मूंखां बि वधीक इख़लास आहे मूंखां बि वधीक सचाई आहे मां तव्हांजे दिल जी नियत तां क़ुर्बान वञा छो तव्हां मदीने जे मीर जो ज़िक्र ॿुधण आया आहियो अल्लाह जा बान हो अल्लाह जे महबूब जो नालो देखे मोहम्मद जे नाम सां ओ वठो पाक नालो था जड वडे एहतराम सां दियन चप चुमियो हिक देखे मोहम्मद जे नाम सां सुभान अल्लाह मदीने वारा जेडी मल अल्लाह दे अर्श ते आया मुझे महबूब के दिल जे अंदर ख्याल आयो तो उन पाक वादी ते हजरत मूसा का खुदा जुत्ती पे लहराए अल्लाह जो अर्श भी इज्जत वारो रब जो अर्श शान वारो मां खुदा जे अर्श ते आयो आया मां पंजे पेरन में जुत्ती लाया न ले न लाया ओ अल्लाह जे अर्श ते हल्ला ओ अल्लाह जे अर्श के लताण्या अल्लाह ताला फरमायो मोजा दिल बर हबीब ओ कलीम को तू हबीब आहे जुत्ती न ला तुझे जुत्ती जे करे अर्श जी इज्जत घट कान थींदी अर्श जे इज्जत में अन्या चार चंद्र लगी वींदा ओ मुंहिंजा राणा हबीब खुदा जे अर्श के तू जुत्ती सां लताड़ ओ 15वीं सदी जा मुसलमानो मदीने जे मीर जो जिक्र त मथे आ पर महबूब जे पाक पेरन में जेका जुत्ती आ महबूब जी जुत्ती भी मथे आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह काबतुल्लाह शरीफ रही हर चीज हिते काबतुल्लाह शरीफ रही हर चीज हिते जुती पाक मथे अर्श वञण वारिया जुती पाक मथे अर्श वञण वारी तेरा भला मेहमान अचल आओ छा कंदस अल्लाह जा बानो बिटाई से फरमायो कंद जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक ओ उन्हन जे ओताक राणो रींझी आयो छा कंदो मदीने वाला उन जे तडे ते तशरीफ फरमा थियन मौलाना अब्दुल रहमान जामी अर्ज कयो या रसूल अल्लाह अवा जेडी मन मुझे तडे ते ईंदो अवा जेडी मन मुझे मथा मेहरबानी फरमाईंदो मुझे ओ ताकत पंजा पैर भरे ईंदो मां मौलाना अब्दुल रहमान जामी अवा जेला केड़ा हार सिंगार कंदम केड़ा इंतजाम कंदम केड़ी सेजू अवा जेला विछाईंदम मौलाना अब्दुल रहमान जामी जे ज़बानी बुध अल्लाह जो कामिल वली अर्ज करे रहो ओ चूसू ए मन गुजर आरी मनो मिस्कीन नादारी फिदा नक्श नालनत कुनम जाया रसूल अल्लाह फिदा नक्श मुझे पाक महबूब जो जिक्र त मथे आ पर मदीने जे मीर जो पाक पेरन में जेका पातल जुत्ती आ उनखे अरबीअ में नअलैन चवंदा आहिनि नअल माना हिक जुत्ती नअलैन माना बजोड़ी जुत्ती जे अल्लाह रबानो मदीने वाला जो अर्श ते आया अल्लाह ताला फरमाए मदीने वाला जुत्ती न ला इते मुझे मुर्शिदन दे मुर्शिद हजरत सोहना साईं नव्वर अल्लाह मरकद हो जो सुभान सोहना साईं बुधो जो सुभान अल्लाह ऐं मुझे मुर्शिद सोहना साईं जे उर्स जे तारीख़ जो ऐलान भी थियो थव तैयारी कजो दोस्तन के दावत दीजो लारियूं भरे अचजो
हजरत सोना से फरमायो नालैन नालाग तू कदम वधाए तू नालैन नालाग तू कदम वधाए तू वधे अर्श जी इज्जत तमाम ओला कायम थियो इस्लाम ही जग सदके हो जग सदके ही जग सदके हो जग सदके आयो नबियन जो त इमाम ओला कायम थियो इस्लाम। सुभान घोर मदीने वारा तुझी आमद ता कुर्बान मदीने वारा तुझी आमद ता अल्लाह ताला फरमायो वरफाना लक जिक्रक मदीने वारा महबत मुस्तफा जे जिक्र खे बुलंद कयो आ मथे कयो आ हाने खबर पेजी वई त कायनात जो ज़र्रो ज़र्रो हेठ आहे असां जे तव्हां जे दिल पर हबीब जो जिक्र मथे आ कायनात जी हर शे हेठा असां जे नबी जो जिक्र चो। हिकड़ो शेर बुधायां आला हजरत जो जेको मौलाना अता मोहम्मद भी पढ़ियो मां भी याद कयो भला मां भी बुधाया आहे उर्दू में समझ में ईंदव। साईं फरमायो खल्क से औलिया औलिया से रसूल ओ खल्क से औलिया औलिया से रसूल खल्क से औलिया औलिया से रसूल खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से बाला हमारा नबी और रसूलों से बाला हमारा नबी और रसूलों से बाला हमारा नबी। असांजे जमायत जो नात खान हो साईं ज़ुबैर उनके सुञाणंदो फकीर गुलाम सरवर गुल इश्क में दींदो हो गुल कदें कॾहिं वरी मस्तीअ में अची करे हीअं चवंदो हो ओ मथे मथे अञा मथे घणो 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 मथे। सुभान अल्लाह कायनात जो ज़र्रो ज़र्रो हेठा है मदीने वारे जो जिक्र। ये जुमलो याद थियो पक्को थियो कायनात जो ज़र्रो ज़र्रो हेठ असांजे साईं जो जिक्र याद कंदो न इहो। हाणे अचो तव्हां खे वरी ॿी ॻाल्हि समझाया ॿियो जुमलो तव्हां खे याद कराया ॿियो जुमलो तव्हां खे पक्को कराया उहो जुमलो बि इन्ही साॻी आयत करीमा मां मुंहिंजे रब फरमायो रफ़ाना लक ज़िक्रक मदीने वारा महबत मुस्तफा जे ज़िक्र खे हिन ज़माने जे अंदर बि बुलंद कयो आहे माज़ीअ जे ज़माननि जे अंदर बि तो मुस्तफा जो ज़िक्र बुलंद हो। इहो रफ़ाना माज़ीअ जो सीगो आहे माज़ीअ जा क़िस्म हिकिड़ो करीब हिकिड़ो बईद करीब माना वेझे ज़माने वारो बईद माना परे ज़माने वारो अल्लाह ताला नमाज़ी करीब आंदो नमाज़ी बईद आंदो मुंहिंजे रब मुतलक माज़ीअ जो सीगो आणे करे दुनिया वारनि खे ॿुधायो। अल्लाह ताला फरमायो ओ मुंहिंजा बानो ओ मुंहिंजे दिल पर हबीब जा उम्मतियो मां रब पंहिंजे दिल पर हबीब जे ज़िक्र खे तॾहिं खां बुलंद कयो आहे अञा रातियूं ठहियल न आहिनि अञा ॾींहं ठहियल न आहिनि अञा हफ़्ता ठहियल न आहिनि अञा महीना ठहियल न आहिनि अञा साल ठहियल न आहिनि अञा सदियूं ठहियल न आहिनि अञा ज़मीन ठहियल कान्हे अञा आसमान ठहियल न आहे अञा चंड ठहियल न आहे अञा सिज ठहियल न आहे का शइ मूं रब कान ठाही आहे सभ खां अव्वल अव्वल मां रब पंहिंजे दिलबर हबीब जे ज़िक्र ऐं महबूब खे ठाहियो आहे। सुभान अल्लाह जेड़ो पिरिया नाल और रबीउल अव्वल जो महीनो अल्हम्दुलिल्लाह वदन आलिमन त पंहिंजा नंबर ही बंद करे छड़िया
नंबर नंबर ही बंद करे छड़िया तारीख आहे ही कान का पर मुंहिंजा अदा मुंह जहिड़ा नंढड़ा नंढड़ा मौलवी बि वांदा कोन हूंदा आहिनि छो हर जगह ते मदीने जे मीर जो ज़िक्र पिया हल जश्न ईद मिलाद नबी जो तकरीबों जग सारे में मक्के मदीने दुबई कराची दादू मोरे कंडियारे में मक्के मदीने दुबई कराची दादू मोरे कंडियारे में या अल्लाह तो पंहिंजे दिलबर हबीब जे ज़िक्र खे जो बुलंद कयो आहे इन ज़िक्र जी शुरुआत कॾहिं खां आहे इन ज़िक्र जी इब्तिदा कॾहिं खां आहे मुंहिंजी ज़िंदगी 40 साल मुंहिंजी ज़िंदगी 50 साल मुंहिंजी ज़िंदगी 60 साल असां त पंहिंजे ज़िंदगीअ जे अंदरि ॿुधूं था ॿुधायूं था पर मुंहिंजा अदा मदीने जे मीर जे ज़िक्र खे माज़ीअ जे अंदरि केतिरा ज़माना गुज़री चुका आहिनि इहो ज़िक्र कॾहिं खां हलंदो थो अचे अल्लाह ताला फरमायो काइनात जो ज़र्रो ज़र्रो बाद में आहे मुंहिंजे दिलबर हबीब जो ज़िक्र काइनात जे ज़र्रे ज़र्रे खां अव्वल आहे हाणे वरी इहो अव्वल जो लफ़्ज़ यादि रखजो कहिड़ो लफ़्ज़ अव्वल सिंधीअ में साईं थो चवे पहिरियां जो लफ़्ज़ अल्लाह ताला फरमायो काइनात जो ज़र्रो ज़र्रो बाद में आ मुंहिंजे महबूब जो ज़िक्र हर शइ खां पहिरियां आहे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह उनजे लाइ कई दलील आहे पहिरे नंबर ते दलील इते इहो रफ़ा माज़ीअ जो सीगो दलील आहे ऐं उन खां अलावा रब जे क़ुरान जूं केतिरियूं ई आयतूं आहिनि जिन जे अंदरि असांजे तव्हां जे नबीअ जे अव्वलियत ज़िक्र जे अव्वलियत जो सबूत मिलंदो आहे अल्लाह ताला फरमायो कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन मामदी अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा हबीब तू ऐलान करे दुनिया वारनि खे ॿुधा मां मुस्तफ़ा जो निमाज़ो मां मदीने जे मीर जो क़ुर्बानियो मां मुस्तफ़ा जी ज़ाहिरी ज़िंदगी मां मदीने जे मीर जी बातिनी ज़िंदगी सभु अल्लाह जे लाइ आहे ओहो रब जंहिंजो केर बि शरीक न आहे ऐं मुंहिंजे रब फरमाए मदीने वारा ही भी ऐलान कर अना अव्वलुल मुस्लिमीन मां मदीने वारो सभिनी मुसलमानन मां अव्वल 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 आया कायनात जो ज़र्रो ज़र्रो बाद में आ मदीने वारे जो ज़िक्र चो अव्वल आहे मुस्तफ़ा जो ज़िक्र कुरान जी भी आयत अल्लाह ताला फरमायो हो वल अव्वलो वल आखिरो वल ज़ाहिरो वल बातिनो व हुव बिकुल्लि शैइन अलीम ओहो अव्वला ओहो आखिरा ओहो ज़ाहिरा ओहो बातिना उनखे अल्लाह हर शइ जो इल्म ॾेई छॾियो आहे इन आयत जे अंदरि ख़ुदा जो हम्द भी आहे अल्लाह जो ज़िक्र भी आहे त मुस्तफ़ा जो ज़िक्र भी आहे सगीर जे वॾे आलिम अल्लामा शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैहि फरमायो इन आयत जे अंदर मुस्तफ़ा जो ज़िक्र भी आहे मदीने जे मीर जी नात भी आहे मदीने वारो कायनात जे ज़र्रे ज़र्रे खां अव्वल आहे सुभान कुरान जो आयतूं पर हिकड़ी हदीस भी पढ़ा हिकड़ी त हदीस मशहूर आहे जेके सब आलिम पढ़ंदा आहिनि महबूब जे अव्वलियत ओ हज़रत जाबिर वारी हज़रत जाबिर अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सब खां पहिरियां पहिरियां अल्लाह केड़ी शइ खे ठाहियो मुंहिंजे महबूब फरमायो या जाबिर इन्नल्लाह तआला खलक़ क़ब्ल अल अशिया नूर नबिय्यक मिन नूरिही औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जाबिर सब खां पहिरियां पहिरियां अल्लाह तुंहिंजे नबीअ जे नूर खे ठाहियो मदीने जे मीर जो ज़िक्र हर शइ खां अव्वल आहे
भला ॿी बि हिकिड़ी हदीस की तकड़ तकड़ में आऊं तव्हांखे पढ़ा। रिवायत करण वारो रावी हज़रत अबू हुरैरा, मां कुर्बान वञा अबू हुरैरा खां। अबू हुरैरा से फरमाईंदो मदीने पाक में असां ईंदा आहियूं, नबवी मस्जिद में ईंदा आहियूं महबूब जे वदुहा वारे चेहरे ॾिसण जे लाइ, दीदार करण जे लाइ। मदीने वारा असांखे जेॾी महिल नबवी मस्जिद जे अंदर नज़र कोन ईंदा आहिनि, ॿाहिरि निकिरी करे कंहिंखां पुछंदा कोन आहियूं। जंहिं घटीअ जे अंदर खुशबू ईंदी आहे उहा घुटी वठी करे सिधो आमिना जे लाल वटि पुॼंदा हाय अरसा हुआ गुजरे थे तैबा की वो गलियों से, इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की, रातें भी मदीने की, बातें भी मदीने की, जीने में ये जीना है क्या बात है जीने की। मिशकात शरीफ जी रिवायत अबू हुरैरा से फरमायो इन्नल्लाह तआला करता व यासीन क़ब्ल अन यख़लुक़ अस्समावाति वल अर्द बिअल्फ़ आम। भला